अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर टगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे अदब जा क़िस्म। अदब जा ॿ क़िस्म थींदा आहिनि, हिकिड़ो मालूमाती अदब ऐं ॿियो तासराती अदब। पहिरियां ॾिसूं त मालूमाती अदब छा आहे। मालूमाती अदब में तारीख़, जाग्राफ़ी, सियासत, ॿोली, इल्मु, लुग़त, ग्रामर वग़ैरह अची वञनि था, जिन जो मक़सदु मालूमात ॾियणु हूंदो आहे। उहो तख़लीक़ी कोन हूंदो आहे, उन करे उन ते तनक़ीद कान थींदी आहे। उहो ग़लति या सही थी सघे थो, उनमें तरमीम, वाधारो या सुधारो पिणु करे सघिजे थो। उन में दलील बाज़ियूं, साबितियूं ऐं शाहिदियूं वग़ैरह ॾिबियूं आहिनि। अहिड़े अदब खे सम्झण जे लाइ अदबी तनक़ीद न पर मंतक़ी दलील बाज़ी कमु ईंदी आहे। हाणे ॾिसूं था त तासराती अदब छा आहे। तासराती अदब में शाइरी, अफ़साना, ड्रामा, नाविल, मज़मून मतलब त नज़म ऐं नसर जे मुख़्तलिफ़ सिन्फ़नि जे रूप में अदब हूंदो आहे। उनजो मक़सदु महज़ मालूमात ॾियणु न हूंदो आहे, अलबत्ता उन मां मालूमात मिली सघे थी, पर उनजो मक़सदु माण्हू जी दिलि ऐं दिमाग़ खे मुतासिर करणु हूंदो आहे। उहो पंहिंजे ख़्याल ऐं जज़्बे जी सूंह सां इंसाननि खे हिकु क़िस्म जी तस्कीन या ख़ुशी बि ॾींदो आहे। हिकु भेरो तख़लीक़ थियल कंहिं बि अदबी तख़लीक़ में का बि तरमीम, सुधारो या वधारो कोन कयो वेंदो आहे, भली उहो छो न केतिरो पुराणो हुजे। उनमें बहितरी जे लिहाज़ खां का बि तब्दीली न आंदी वेंदी आहे। अलबत्ता उन ते तनक़ीद कबी आहे, पर उनमें बि मंतक़ी दलीलबाज़ी जी गुंजाइश न हूंदी आहे। अहिड़ो अदब छाकाणि त इंसान जे जज़्बनि, एहसासनि, तख़युल वग़ैरह में तहरुक पैदा कंदो आहे ऐं हिकु क़िस्म जी जमालियाती ख़ुशी जो बाइस हूंदो आहे। उन करे उनजी परख करण में तख़लीक़ी तनक़ीदी शऊर सां गॾु जमालियाती हिस जी बि ज़रूरत हूंदी आहे। उन लाइ अदब में क़दर मुक़ररु कया विया आहिनि। सो ही ॿ क़िस्म आहिनि अदब जा, हिकिड़ो मालूमाती अदब आहे ऐं ॿियो तासराती अदब आहे। असां सरसरी अंदाज़ सां इनखे ॾिठो त मालूमाती अदब में कहिड़ियूं ॻाल्हियूं अची वञनि थियूं ऐं तासराती अदब में जेको आहे कहिड़ियूं ॻाल्हियूं अची वञनि।